नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त पीरजोॻोठ वेझोॻोठ मोहम्मद सिद्दीक़ अञण तइलीम जहिड़े ज़ेवर खां महरूम बणियल आहे। ॿारड़ा NCHD पारां 8,000 जे पगार ते रखियल उस्ताद अंब जे वण हेठियां ॿारनि खे तइलीम ॾियण लॻो। सिंध हुकूमत ऐं वज़ीर तइलीम जूं दवाऊं सच साबित न थी सघियूं आहिनि। ॻोठाणनि ऐं ॿारनि जो चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं वफ़ाक़ी वज़ीर तइलीम खां स्कूल जी बिल्डिंग समेत ॿिनि सहूलियत ॾियण जो मुतालबो कयो। ॻोठ मोहम्मद सफ़र अञण ऐं वकील अहमद अञण, मलूक अहमद अञण, अज़ीज़ुल्ला अञण, होटल अञण अवामी न्यूज़ जे नुमाइंदे सां ॻाल्हाईंदे चयो त 50 साल खां वधीक असांजे ॻोठनि खे थिया आहिनि, पर केतिरा ई दफ़ा PP हुकूमत आई नाले मात्र ॻोठ जो विज़िट करण लाइ ऑफिसरनि खे हुकुम कयो, पर उन हुकुम जी का बि अहमियत न रही। ऑफिसरनि हुकुम खे हवा में उॾाए छॾियो। असां NCHD इदारे जा शुक्रगुज़ार आहियूं। असांखे बिल्डिंग त तइमीर कराए कान ॾिनी, पर वण हेठियां ॿारनि खे तइलीम ॾियण लाइ 8,000 रुपयनि ते हिकु प्राइवेट उस्ताद मुक़ररु करे ॾिनो, जेको असांजे ॻोठ जे 50 खां 80 ॿारनि खे तइलीम जहिड़े ज़ेवर सां सिंगारे रहियो। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त हिन उस्ताद खे पगार 6-6 महीने देर सां मिलण करे हिन उस्ताद जे घर जो चरखो इंतहाई मुश्किल सां हली रहियो आहे। पर पोइ बि असां उस्ताद खे सलाम था पेश करियूं, जंहिंखे पगार बि टाइम सां नथी मिले, पर हुन उस्ताद असांजे ॻोठनि जे ॿारनि खे तइलीम ॾियण खां कोन थो कीबाए। बाक़ी सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी वारा असांखे अटो लजो जो दिलासो ॾेई असांजे ॿारनि खे तइलीम खां महरूम रखियो आहे। असां वस वारनि खे अपील था करियूं त ख़ुदा असां ते रहम नथा खाओ, पर असांजे मासूम ॿारनि ते रहम खाई ऐं स्कूल सां गॾु सरकारी उस्ताद मुक़ररु करे ॾियो त जीअं ॿारड़ा मुस्तक़बिल में मुआशिरे में अज़मत सां ज़िंदगी गुज़ारे सघनि। 6 महीना गुज़िरिया आहिनि, अञा 3 महीना जनवरी फरवरी मार्च 2019 जेके बि हलनि था। अॼु चौथों महीनो हले थो। चौथे महीने जी 3 तारीख़ माना 3 महीना सॼा रहिया पिया आहिनि। ॾिसो था त अहिड़े माहौल में 3-3 महीना असांखे पघार मिले, त बि असां पंहिंजे स्कूल खे टाइम ॾींदा आहियूं। असां कॾहिं बि को कमुकार ज़ाती इमरजेंसी थींदी आहे त उन मोकल कंदा आहियूं। स्कूल आहिनि असांजा। असांजा सॼे ज़िले खैरपुर में 218 स्कूल आहिनि। 218 के गंबड़ में 9 स्कूल आहिनि। इलाही तालुकनि में सभिनी में कंहिं में उन्हनि खे बिल्डिंग मिलियल आहे, किन खे बिल्डिंग आहे, उहे सरकारी स्कूल में पढ़ाइनि था, उनखे बिल्डिंग आहिनि। उस्ताद माना तव्हांजे हिन जा ई आहिनि, बाक़ी फीडर स्कूल आहिनि उनखे बिल्डिंग न आहे। RO आहे, माना उहे स्कूल गवर्नमेंट फिटी करे वई। जेके उस्ताद न पिया पढ़ाइनि उते असांखे उते रखियो अथऊं। काथे स्कूल आहिनि काथे न आहिनि, जिते आहिनि उन जूं बि माना बिल्डिंग ख़तमु आहिनि। उन्हनि जी बिल्डिंग जी माना मरम्मत थियण घुरिजे। असांजी इहा वज़ीर आला वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़